बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जी हाँ दोस्तों, ज़िंदगी सकून चा झुमरां दे शौक़ीन असां। यकीनन इहो गानो ॿुधो हूंदो, तमामु बहितरीनु गानो आहे। मुमताज़ मौलाई साहब जो ही गानो आहे, जंहिंमें मुमताज़ मौलाई डुएट कयो आहे रेशमा परवीन सां गॾु। ही गानो ज़िंदगी सकून चा सराइकी ॿोलीअ में ही गानो पूरे मुल्क में मशहूरी माणे चुको आहे। हिन महिल काफ़ी जेको माण्हू आहिनि से हिन गाने खे पसंदि कनि था। हुन सां गॾोगॾु तव्हांखे हिकु ॿी ख़बर ॿुधाईंदा हलूं त मुमताज़ मौलाई बि जेको इश्क जे ॼार में हिकु दफ़ो ॿीहर फासी चुको आहे। अॼुकल्ह रेशमा परवीन ऐं मुमताज़ मौलाई अक्सर जॻहियुनि ते गॾु ॾिठा वेंदा आहिनि कराची शहर में, चाहे उहे बहरिया टाउन जो पार्क हुजे या क्लिफ्टन साइड। मुमताज़ मौलाई साहब ऐं रेशमा परवीन काफ़ी वक़्तु गॾु गुज़ारण लॻा आहिनि। हिन जो मतिलबु इहो आहे त मुमताज़ मौलाई रेशमा परवीन जे इश्क में फासी चुको आहे ऐं रेशमा परवीन मुमताज़ मौलाई खे पंहिंजे हुस्न जे ॼार में क़ाबू करे चुकी आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त मौलाई मुमताज़ ऐं रेशमा परवीन जो इहो इश्क केसि ताईं हले थो। छा रेशमा परवीन मुमताज़ मौलाई सां वफ़ा कंदी या निखत नाज़ वांगुरु विच राह ते मुमताज़ मौलाई खे रुलाईंदी। वीडियो पसंदि अचे दोस्तनि सां शेयर कजो, कमेंट करे पंहिंजी राय